कंदासीं इन ख़बर सां त सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते मुतालबनि जी मनता लाइ कम छॾ हड़ताल कई वई। मुलाज़िमनि स्कूलनि ऐं सरकारी ऑफिसुनि खे ताला हणी कमु बंदि करे छॾियो। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणे, मीरपुर ख़ास ऐं शहीद बेनज़ीराबाद जे नंढनि वॾनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। अॻुवाणनि जो चवणो त हुकूमत पेंशन जी बहाली समेत ॿिया मुतालबा मंज़ूर करण लाइ तयारु नाहिनि। मुतालबनि जी मनता लाइ ताईं एहतजाजी तहरीक जारी रखी वेंदी। अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते मुतालबनि जी मनता लाइ कम छॾ हड़ताल कई वई। मुलाज़िमनि स्कूलनि ऐं सरकारी ऑफिसुनि खे ताला हणी कमु बंदि करे छॾियो। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणे, मीरपुर ख़ास ऐं शहीद बेनज़ीराबाद जे नंढनि वॾनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। अॻुवाणनि जो चवणु आहे त हुकूमत पेंशन जी बहाली समेत ॿिया मुतालबा मंज़ूर करण लाइ तयारु नाहिनि। मुतालबनि जी मनता ताईं एहतजाजी तहरीक जारी रखी वेंदी। कम छॾ हड़ताल जे हवाले सां अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं त सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते मुतालबनि जी मनता लाइ कम छॾ हड़ताल कई वई। मुलाज़िमनि स्कूलनि ऐं सरकारी ऑफिसुनि खे ताला हणी कमु बंदि करे छॾियो। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणे, मीरपुर ख़ास ऐं शहीद बेनज़ीराबाद जे नंढनि वॾनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। अॻुवाणनि जो चवणु आहे त हुकूमत पेंशन जी बहाली समेत ॿिया मुतालबा मंज़ूर करण लाइ तयारु नाहिनि। मुतालबनि जी मनता ताईं एहतजाजी तहरीक जारी रखी वेंदी। अव्हांखे कम छॾ हड़ताल जे हवाले सां अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते मुतालबनि जी मनता लाइ कम छॾ हड़ताल कई वई आहे। मुलाज़िमनि स्कूलनि ऐं सरकारी ऑफिसुनि खे ताला हणी कमु बंदि करे छॾियो। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणे, मीरपुर ख़ास ऐं शहीद बेनज़ीराबाद जे नंढनि वॾनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। अॻुवाणनि जो चवणु आहे त हुकूमत पेंशन जी बहाली समेत ॿिया मुतालबा मंज़ूर करण लाइ तयारु नाहिनि। मुतालबनि जी मनता ताईं एहतजाजी तहरीक जारी रखी वेंदी। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते मुतालबनि जी मनता लाइ कम छॾ हड़ताल कई वई। मुलाज़िमनि स्कूलनि ऐं सरकारी ऑफिसुनि खे ताला हणी कमु बंदि करे छॾियो। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणे, मीरपुर ख़ास ऐं शहीद बेनज़ीराबाद जे नंढनि वॾनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। अॻुवाणनि जो चवणो त हुकूमत पेंशन जी बहाली समेत ॿिया मुतालबा मंज़ूर करण लाइ तयारु नाहिनि। मुतालबनि जी मनता ताईं एहतजाजी तहरीक जारी रखी वेंदी। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते मुतालबनि जी मनता लाइ कम छॾ हड़ताल कई वई। मुलाज़िमनि स्कूलनि ऐं सरकारी ऑफिसुनि खे ताला हणी कमु बंदि करे छॾियो। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणे, मीरपुर ख़ास ऐं शहीद बेनज़ीराबाद जे नंढनि वॾनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। अॻुवाणनि जो चवणु आहे त हुकूमत पेंशन जी बहाली समेत ॿिया मुतालबा मंज़ूर करण लाइ तयारु नाहिनि। मुतालबनि जी मनता ताईं एहतजाजी तहरीक जारी रखी वेंदी। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते मुतालबनि जी मनता लाइ कम छॾ हड़ताल कई वई। मुलाज़िमनि स्कूलनि ऐं सरकारी ऑफिसुनि खे ताला हणी कमु बंदि करे छॾियो। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणे, मीरपुर ख़ास ऐं शहीद बेनज़ीराबाद जे नंढनि वॾनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे कराची खां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर बशीर संजराणी। जी बशीर, कराची में बि सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते मुतालबनि जी मनता लाइ कम छॾ हड़ताल कई वई आहे। वधीक तफ़सील ॾियण वारा आगाह कजो। जी बिल्कुलु, सिंध एम्प्लॉइज़ अलायंस तरफ़ां अॼु ॿियो ॾिहाड़ो आहे। ॿिनि ॾिहाड़नि जी जेका आहे उहा टोकन हड़ताल कई वई हुई। कराचीअ में 7 ज़िला आहिनि। कल्ह 4 ज़िला कल्ह जेके आहिनि उहे कराची प्रेस क्लब आॾो वेठा हुया, हुननि एहतजाज कयो। अॼु जेको आहे सो 3 ज़िला अॼु वेहंदा, जंहिंमें कराची डिवीज़न जी क़यादत जेका आहे उहा गुज़िरियल ॾींहुं बि आई। अॼु बि जेको आहे सो उहे वेहंदा। जॾहिं त 6 अक्टूबर ते बिलावल हाउस आॾो धरणे जे लाइ बि प्लान जोड़ियो पियो वञे। असांजे अॻुवाणनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे। उन्हनि जो चवणु आहे त के एॾा वॾा मुतालबा न आहिनि जेके पीपी सरकार मञण जे लाइ तयारु न आहिनि। महांगाई जे दौर में सिंध असेंबली जा मेंबर पंहिंजी पघार त लखे था वधाइनि था,
पर मुलाज़िमनि जी पघार में 70 सैकड़ो वाध जे लाइ जेकॾहिं चयो वञे थो त उहा नथी वधाई वञे ऐं DRA जेका आहे उहा 50% वधाई वञे। पेंशन जेका आहे उन में बि जेका कटोई थिए पई उहा कॾहिं बि क़ाबिल क़बूल न जी कंदा। जॾहिं त बेन्युअल फंड जेको आहे सो उन जे लाइ बि को लाइमल जोड़ियो वञे ऐं को कानून जोड़ियो वञे त जीअं उन्हनि मुलाज़िमनि खे परेशानी खां बचणो पवे। इहे मुतालबा खणी करे हू गुज़िरियल केतिरनि ई जेको आहे पाण महीना चई सघूं था उहे एहतजाज हेठि आहिनि। 23 तारीख़ खां वठी तालाबंदी हुई स्कूलनि, इस्पतालनि ऐं ॿियनि डिपार्टमेंट जी, सवाइ OPD ऐं एमरजेंसी जे। बाक़ी जेको आहे सो स्कूल वग़ैरह सभु बंदि हुया। जेके अञा ताईं बंदि आहिनि उन्हनि में वाध कई वई जी आहे। बशीर। 6 जेको आहे सो अक्टूबर ताईं वाध कई वई आहे, जंहिंखां पोइ लाइअमल जोड़ियो वेंदो। जेकी उन्हनि जा अॻुवान आहिनि हाजी अशरफ फास्केली, एजाज़ अवान ऐं ॿिया, उन्हनि जो चवणु आहे त हिन वक़्तु सिंध हुकूमत को बि जेको आहे सो उहो राब्तो नाहे कयो। नई ॻाल्हियुनि जी का उन्हनि आश कई आहे त वेही करे के ॻाल्हियूं कजनि। ई सूरत में लखे मुलाज़िम जेके आहिनि उहे बिलावल हाउस जो रुख़ कंदा ऐं पोइ भले लाठी चार्ज थिए थी, दमादम मतकल अंदरि थींदो। सवे लखे मुलाज़िम जेके आहिनि मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट आहिनि, 42 जी खाता बशीर। आहिनि, उन्हनि जा मुलाज़िम जेके आहिनि उहे शिरकत कंदा। जी मुलाज़िम शिरकत कंदा। ठीकु आहे बशीर, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी। जी नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर अवां खे आगाह करे रहिया आहियूं त सिंध एम्प्लॉइज़ अलायंस सॾ ते मुतालबनि जी मनता लाइ कमु छॾे हड़ताल कई वई आहे। मुलाज़िमनि स्कूलनि ऐं सरकारी ऑफिसुनि खे ताला हणी कमु बंदि करे छॾियो। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणे, मीरपुर ख़ास ऐं शहीद बेनज़ीराबाद जे नंढनि वॾनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। अॻुवाणनि जो चवणु आहे त हुकूमत पेंशन जी बहाली समेत ॿिया मुतालबा मंज़ूर करण लाइ तयारु न आहिनि। मुतालबनि जी मनता ताईं एहतजाजी तहरीक जारी रखी वेंदी। अवां खे आगाह करे रहिया आहियूं कमु छॾ हड़ताल जे हवाले सां त सिंध एम्प्लॉइज़ अलायंस सॾ ते मुतालबनि जी मनता लाइ कमु छॾ हड़ताल कई वई। मुलाज़िमनि स्कूलनि ऐं सरकारी ऑफिसुनि खे ताला हणी कमु बंदि करे छॾियो। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणे, मीरपुर ख़ास ऐं शहीद बेनज़ीराबाद जे नंढनि वॾनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। अॻुवाणनि जो चवणु आहे त हुकूमत पेंशन जी बहाली समेत ॿिया मुतालबा मंज़ूर करण लाइ तयारु न आहिनि। मुतालबनि जी मनता ताईं एहतजाजी तहरीक जारी रखी वेंदी। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस सॾ ते मुतालबनि जी मनता लाइ कमु छॾ हड़ताल कई वई। मुलाज़िमनि स्कूलनि ऐं सरकारी ऑफिसुनि खे ताला हणी कमु बंदि करे छॾियो। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणे, मीरपुर ख़ास ऐं शहीद बेनज़ीराबाद जे नंढनि वॾनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। अॻुवाणनि जो चवणु आहे त हुकूमत पेंशन जी बहाली समेत ॿिया मुतालबा मंज़ूर करण लाइ तयारु न आहिनि। मुतालबनि जी मनता ताईं एहतजाजी तहरीक जारी रखी वेंदी। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस सॾ ते मुतालबनि जी मनता लाइ कमु छॾ हड़ताल कई वई। मुलाज़िमनि स्कूलनि ऐं सरकारी ऑफिसुनि खे ताला हणी कमु बंदि करे छॾियो। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणे, मीरपुर ख़ास ऐं शहीद बेनज़ीराबाद जे नंढनि वॾनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि।